Ask Mufti Mujib Rahman. से अॼुकल्ह नौजवान अक्सर करे कन सिबराइनि था ऐं उन में वाली पाइनि था। उन जी वज़ाहत कयो त उहो जाइज़ आहे या न आहे। अच्छा, हे जेके असांजे इलाइक़नि में नौजवान अॼुकल्ह कनि था सिबराइनि साईं, कन हिकिड़ी सिबराए करे था ऐं पोइ इन में अंदरि वाली था पाइनि। यादि रखणु खपे त इन जे मथां अल्लाह ऐं उन जे रसूल जी लानत हर टाइम वसंदी आहे, छो त हे मुशाबहत आहे औरतुनि सां। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी तवील हदीस बयानु कई, जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बयानु कयो त जेकॾहिं कोई बि मर्द औरतुनि जो कोई बि तरीक़ो खणे इस्तेमालु करे, जंहिंखे औरत ज़ीनत जे तौर ते इस्तेमालु करे थी ऐं उहो औरतुनि जो शियार आहे, अलाह जे नबी फरमायो इन मर्दनि जे मथां ख़ुदा जी लानत वसंदी आहे। लानत मां मुराद छा आहे? लानत मां मुराद अल्लाह ताला जी रहमत खां इहे बंदा परे आहिनि। हे असां वटि फैशन अची वियो आहे नौजवान वटि, अलाए कहिड़े क़िस्म जा हिन ज़माने में असां मुस्लमान था ॾिसूं। हे औरतुनि जी तहज़ीब आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने जे अंदरि औरतूं कननि खे सिबरायो, कननि खे औरतुनि सिबरायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना न कई। इहो उन ज़माने खां वठी करे हलंदो अचे थो। औरतुनि कननि खे सिबराए करे इन ते ज़ीनत जे तौर ते का शइ पाईंदियूं रहियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना न कई। उन ज़माने खां वठी करे हिन ज़माने ताईं कन सिबराइणु हे औरत जो कमु आहे। बाक़ी नौजवान मर्द कन सिबराए करे इन में वाली विझणु, हे सर हे औरत सां मुशाबहत आहे। इन फेल ते तव्हां ख़ुदा जी लानत जेकी कमाईंदो। तव्हां मुस्लमान खे छा थी वियो नेठि? यहूदी जेकॾहिं को कन सिबराए वाली पाए, टेंशन हुनजे लाइ न आहे, छाजे करे उहे गुमराह आहिनि, मुस्लमान न आहिनि। हिंदू जेकॾहिं इहो कमु करे उहो गुमराह आहे, उनजे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, उनजो मज़हब बि बातिल आहे। ईसाई जेकॾहिं ईअं करे उहो गुमराह आहे, उनजो मज़हब बातिल आहे, उनजे लाइ टेंशन न आहे। मुस्लमान जेकॾहिं ईअं करे ऐं चवे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, अल्लाह जे मथां मां यकीन थो कयां जेको पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, रसूल उनजो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रसूल आहे, ऐं इन खां बाद में बि जेकॾहिं इहे कमु करे, इहो मुस्लमान लानत जो मुस्तहिक़ थींदो। तमामु नौजवान जेकॾहिं अगरि इन फेल जे अंदरि आहिनि, जेके कन सिबराए करे उनजे अंदरि वाली विधी आहे, महल सां लाहे छॾनि ऐं इन पंहिंजे गुनाह ते तौबा कनि ऐं ॿीहर अहिड़ी हरकत करण जी कोशिशि न कनि, अल्लाह ताला जी रहमत खां तव्हां परे वेंदो। अल्लाह ताला उन्हनि साथियुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। साईं, अगरि नशे जी हालत में हिकु मरतबो कंहिं मर्द पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी, छा इन सां निकाह बातिल थींदो या न थींदो? नशे जी हालत में हिकु मरतबो तलाक ॾियण सां निकाह बातिल न थींदो, निकाह बातिल न थींदो आहे, बल्कि इहा तलाक रजई आहे। कंहिं बंदे हिकु मरतबो नशे जी हालत में ईअं ई नशे में हुयो या नशे खां ॿाहिरि हुयो, तलाक जो हुकुम साॻियो ई थींदो आहे। पोइ चाहे नशे में बंदो ॾिए या नशे खां ॿाहिरि ई ॾिए, तलाक जो हुकुम साॻियो ई आहे। हिकु मरतबो तलाक चवण सां निकाह बातिल न थींदो आहे, बल्कि इहा तलाक रजई आहे। इन जे मोटाइण जो तरीक़ो आहे हिकिड़ो, इन खे मोटाइण जो, घरवारी खे रुजू करण जो तरीक़ो आहे। कंहिं मरतबो हिकु मरतबो कंहिं साथी कंहिं बि मुस्लमान घरवारी खे जो तोखे तलाक आहे, हिकिड़ो मरतबो, पोइ पछताई। हाणे पोइ इन खे रुजू करण जो तरीक़ो इहो ई आहे, घरवारी खे भाकुर पाए, घरवारी सां हमबिस्तरी करे या घरवारी खे चुमी ॾे, इहा तलाक जेको हिकु मरतबो चई, इहा बसि पोइ बातिल थी वेंदी। इन जो कंहिं क़िस्म कोई बि हुकुम न लॻंदो। पर जेकॾहिं नशे जी हालत में या ईअं साफ़ हालत में 3 मरतबा तलाक ॾिनईसि त इहा तुंहिंजी घरवारी तुंहिंजे हथनि खां निकिरी वई हाणे, इहा हाणे तुंहिंजी घरवारी न आहे। साफ़ तौर ते साहबा जे ज़माने में 3 तलाकूं थियूं आहिनि। अबू बकर सिद्दीक़, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उस्मान साईं, ऐं हिन टाइम बि वॾे में वॾो जेको पूरी उम्मत मुस्लिमा, यानी पूरे रूए ज़मीन जे मथां वॾे में वॾा जेके दलाल मज़बूत आहिनि न, उहे 3 तलाक हिकु मजलिस में 3 तलाक आहिनि, इन्हनि उलमा जा आहिनि। 3 तलाकूं हिकिड़ी मजलिस में कंहिं बि मुस्लमान पंहिंजी घरवारी खे ॾिनियूं त इहा इन जे लाइ हराम सर थी वई। हाणे इहा इन जे निकाह में न आहे, त इन जे करे इन शयुनि ते बंदो, इन शयुनि ते तलाक जे मामले में इंतिहाई जेको आहे एहतियात करे। माण्हू जज़्बात में थी वेंदो आहे, जज़्बात में अक्सर पोइ सारी बाद में पुछा कनि, साईं असां जज़्बात में न हुआ, त साईं तलाक जेकी आहे न जज़्बात में ई थींदी आहे। तलाक जज़्बात में थींदी आहे। कोई ईअं न त घरवारी सां भाकुर बि पातल हुजे, घरवारी सां सोबत बि कंदो हुजे, इन हालत में कोई चवंदो घरवारी खे तलाक आहे? इन हालत में कोई न चवंदो। अमूमन तलाक जज़्बात में थींदी आहे। मामला जॾहिं बिगड़ंदा आहिनि
मामला जॾहिं कंट्रोल खां हथ मां निकिरी वेंदा आहिनि, लड़ाई थींदी आहे, उन लड़ाई जे एतबार सां जल्दबाज़ असांजा नौजवान जेके बाद में पोइ ॿाहूं असांखे ॿुधंदा आहिनि, बाज़ो वक़्तु पेरनि ते बि कंदा आहिनि, साईं हाणे को रुजू तरीक़ो, सर रुजू तरीक़ो हाणे न आहे, रुजू तरीक़ो इंतिहाई हाणे ॾुखियो आहे, इंतिहाई ॾुखियो, उनखे असां डिटेल सां बयानु करे चुको आहे। इहा औरत वेंदी ॿिए हंधि निकाह कंदी, उहो पंहिंजी मर्ज़ी सां तलाक ॾींदो, औरत वरी इदत में वेंदी, पोइ जेको आहे तव्हां सां निकाह करे सघे थी। यानी इहो रुजू वारो तरीक़ो ॾुखियो आहे बिल्कुलु। तलाक थी वई न, बसि हाणे पोइ छॾे ॾियोसि, इहा सज़ा तव्हांखे हुजे, इहा सज़ा तव्हांखे हुजे। ॿार पाण पालियो, ॿार पाण पालियो, तव्हांखे कंहिं चयो तव्हां तलाक जेको जल्दबाज़ में ॾियो। इस्लाम हिकु उहो मज़हब आहे जेको तव्हांखे एतदाल, पाकीज़गी, अमुन सेखारे थो। बाक़ी जल्दबाज़ खां जेको कमु तव्हां वरितो आहे, तव्हां लोड़ियो भले। साईं मुंहिंजो हिकु दोस्त आहे, उहो चवे थो त मुस्लमान सां गॾोगॾु हिंदू ऐं गैर मुस्लिम बि जन्नत में वेंदा। इहा ॻाल्हि कीअं आहे? बकवास थो करे हिकिड़े क़िस्म जी। जन्नत सिर्फ़ु जेको आहे ईमान वारनि जे लाइ आहे। उन जे बारे में नस आयतूं क़ुरान हकीम जे अंदरि मां सम्झां थो 100 खां प्लस में आहिनि, जंहिंमें अलाह ताला फरमायो त जन्नत जेकी असां बनाई आहे उहा सिर्फ़ु ईमान वारनि जे लाइ, मुस्लमाननि जे लाइ। बाक़ी गैर मुस्लिम, मुस्लमान खां अलावा दुनिया जे अंदरि जेके बि आहिनि गैर मुस्लिम, उन्हनि जे लाइ सर जन्नत न आहे। ऐं इन जे बारे में अलाह ताला हिकु मिसाल बि बयानु कयो, मुस्लमाननि खां अलावा, ईमान वारनि खां अलावा दुनिया जा तमामु काफ़र जन्नत में उन्हनि जो वञणु ईअं नामुमकिन आहे जीअं अलाह ताला क़ुरान हकीम में फरमायो, उठ जो सुई जे सोराख़ जे अंदरि वञणु नामुमकिन आहे, ईअं इन काफ़रनि जो जन्नत में वञण बि नामुमकिन आहे। उठ जे सोराख़ खां उठ सुई जे सोराख़ खां क्रॉस कंदो न कंदो, त ईअं सेम काफ़र जो जन्नत में वञण बि ईअं ई आहे, मुश्किल आहे। मुश्किल न बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाता अलाह ताला हराम कई आहे। अलाह ताला जन्नत जे मथां मुशरिक जो वञणु हराम करे छॾियो आहे। मुस्लमाननि खां अलावा जेके क़ुरान जे तौहीद ते बीठा आहिनि, उन्हनि खां अलावा दुनिया जा जेके बि ॿिया मज़हब आहिनि, इहे सभु मुशरिक जे अंदरि एड आहिनि। यहूदी उहे बि हिकु ख़ुदा खे न आहिनि मञींदा, नसारा उहे बि हिकु ख़ुदा खे न आहिनि मञींदा, हिंदू इन्हनि जा त हज़ारे ख़ुदा आहिनि। इन सां गॾोगॾु दुनिया जा ॿिया मज़हब, उन्हनि जा बि हज़ारे, वरी के त अहिड़ा आहिनि जंहिंजो ख़ुदा ई न आहे, जंहिंखे आसान लफ़्ज़नि में चइबो आहे मुल्हिद। उन्हनि जो यानी को ख़ुदा ई न आहे, उहो चवंदा दुनिया बसि ईअं ट्रेवल करे थी, ईअं हले थी। उन्हनि जो अक़ीदो बिल्कुलु क़ुरान हदीस खां ख़िलाफ़ु आहे। साईं अगरि कोई शख़्स अल्लाह ताला जे वजूद जो इनकार करे त उनखे मुस्लमान चवणु कीअं आहे? अल्लाह ताला जे वजूद जो जेकॾहिं कोई बि शख़्स इनकार करे थो, पोइ मुस्लमान आहे, इहो काफ़र थी वेंदो। उन टाइम इहो काफ़र थी वेंदो ऐं इस्लाम खां जेको उहो निकिरी वेंदो। जेकॾहिं मुस्लमान कंहिं ॻाल्हि कई त हिन दुनिया जे अंदरि माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह अल्लाह ताला जो वजूद न आहे, जीअं काफ़ी मुल्हिद ऐं कम्यूनिट्स चवंदा आहिनि। त सारे दुनिया त ईअं ट्रेवल थी करे, दुनिया त ईअं ई हले थी, इहो काफ़रनि जो ज़हन आहे। इन अल्फाज़ में इहो बंदो जेकॾहिं मुस्लमान हुयो ऐं ग़लती सां इहा ॻाल्हि कई अथई, त हाणे इन जो इस्लाम बि इन खां निकिरी वेंदो थकां। ऐं जेकॾहिं निकाह में घरवारी अथसि त इहा घरवारी बि इन जी निकाह खां निकिरी वेंदी। ऐं पोइ इन ते तौबा करे थो त सभ खां पहिरियां तजदीद ईमान कंदो, दुबारा कलमो भरींदो, ऐं जेकी घरवारी अथसि इन सां दुबारा निकाह कंदो, छो त इहो जुमिलो वॾो ख़तरनाक आहे। हे जेकी ॻाल्हि कंदा आहिनि सर, दुनिया जेकी आहे पंहिंजे लेखे ईअं जेको ट्रेवल थी करे, इन जे बारे में हिकु जवाबु न, क़ुरान हदीस ऐं अकुली जवाबु मुस्लमाननि लखनि खां प्लस में ॾेई चुका आहिनि। चवंदा दुनिया बसि ईअं थी हले, हिन खे कोई बि नथो हलाए, हे ख़ुदि ब ख़ुदि ईअं ट्रेवल। मां हिकिड़ो नॉर्मल हिकिड़ो मिसाल थो रखां। दुनिया जो इंसानु जेकॾहिं हिकिड़ो गिलास पाणी जो इहो भरे करे कंहिं कमरे में जेको ईअं रखी छॾियो, अगरि का बि मख़लूक इन पाणी सां टच न थिए, इन पाणी खे खणे न, इहो पाणी जेकॾहिं साल कमरे में बंदि करे रखो न, इहो साल ताईं उते ई पाणी पियो हूंदो। साईं पियो हूंदो न हूंदो? जेकॾहिं कोई इन खे इंसानु पाणी खे हथु न विझे, को जिन इन खे पाणी खे हथु न विझे, या ॿी का मख़लूक़ात परिंदो या कूओ या ॿिली हुन सां टकर न लॻाए, त इहो पाणी हिते ई पियो हूंदो। यकीन तौर ते उहो पाणी उते ई पियो हूंदो।
त आसान असां इहे अल्फाज़नि में इहो ॿुधणु चाहियूं था, हिकिड़े पाणी जो गिलास जेकॾहिं को इंसानु हिकिड़ी जॻह ते रखे उतां न खणे, का मख़लूक़ात न हुजे न खणे, त इहो पाणी हिकिड़ी जॻह ते स्टॉप लॻो पियो हूंदो, इहो पाणी काॾे बि न वेंदो। ऐं हिन पूरी प्लेनेट अर्थ रूए ज़मीन ते जेको दुनिया जे अंदरि 3 हिसा पाणी पूरी दुनिया जे अंदरि ट्रेवल थो करे, जेको डेमुनि जे एतबार सां, दरियानि जे एतबार सां, वाटरनि जे एतबार सां इहो पाणी ट्रेवल करे पूरी दुनिया जे अंदरि ईअं पाणी हले थो जंहिंसां फ़सुलु आबाद थियनि था। इनखे केरु थो ट्रेवल कराए? हिकिड़ो इंसानु गिलास अंदरि पाणी जो लिकाए करे खाने में रखो, कोई उनखे हथु न हणे, इहो पाणी हिते ई बीठो हूंदो। हे दुनिया जे अंदरि एतिरो पाणी जेको स्पीड में वर्किंग करे थो, इन केरु थो करे? हे हिकु मिसाल जेके मुल्क चवंदा ख़ुदा जी ज़ात हिन काइनात जे अंदरि न आहे। ॿियो हिकिड़ो मिसाल, अंडो साईं कंहिं कंहिं खाधो आहे दुनिया जे अंदरि? अंडो हिते मां सम्झा थो जेके मुस्लमान असां सभई सियारे मौसम में अंडो खाईंदा आहियूं। इहो अंडो असां जीअं जो खाईंदा आहियूं, इनखे जेकॾहिं असां ख़रीद करे उन टाइम में असां जेकॾहिं असां इनखे भञूं ऐं असां पंहिंजे तए ते इनखे पचायूं, खाधे तौर ते इहो इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं इन अंडे खे वठी करे 40 ॾींहं तव्हां इनखे रखो ऐं इनखे हीट ॾियो, इन अंडे मां चूज़ो पैदा थींदो। इन अंडे जंहिंखे असां खाइण जे तौर ते इस्तेमालु कयो आहे, इन चूज़े खे आंड्रा कॾां आया, खंभ कॾां आया, इनखे अखियूं कॾां आयूं, इनखे मुंहुं कॾां आयो? दुनिया जे अंदरि जेकॾहिं हिकिड़ी जॻह ते पाणी रखो तव्हां पाणी खणो न, उहो पाणी उते ई स्टॉप लॻो पियो हूंदो। इन अंडे जे अंदरि रूह कंहिं विधो? इहा ॻाल्हि दुनिया जे अंदरि हैरान कंदड़ आहे न। जेकॾहिं दुनिया जे अंदरि उन बंदनि जे कोल खे वठिजे त माज़अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात जो वजूद हिते न आहे, त हे सारो हेॾे सिस्टम खे केरु थो हलाए? जेकॾहिं असां सिज खे सिर्फ़ु ॾिसूं, सिज खे सिर्फ़ु असां ॾिसूं, सिज जेकॾहिं अगरि ड्राफ्ट थी वञे, असांजी धरती खां जेकॾहिं सिज निकिरी वञे, सभु इंसान हिकु ई टाइम में तव्हां मरी वेंदो। तव्हां सां गॾोगॾु सभु मख़लूक़ात मरी वेंदी। रोज़ानो सिज उभरे थो ऐं रोज़ानो सिज लहे थो। इन सिज उभरण जे करे हे तव्हांजा फ़सुलु आबाद थियनि था। अगरि सिज न उभरे न, हक़ीक़त में सिज न उभरे न, तव्हांजो पाणी तव्हांजो ट्रेवल न थी सघंदो, हिते न पहुचंदो। इहो सिज जॾहिं पंहिंजी शिदत वारी गर्मी ॾेखारींदो आहे ऐं जंहिं पहाड़नि जे मथां बर्फ़ पयल हूंदी आहे, उहे पहाड़ पोइ पिघलंदा आहिनि ऐं उहे पिघलंदा, उहो पाणी पंहिंजो रस्तो वठंदो वठंदो इहो सिंधु दरिया में पहुचे थो ऐं तव्हांजे सिंध इलाइक़े में तव्हांजूं ज़मीनूं आबाद थियनि थियूं। सिज खे जेकॾहिं साइड ते करे छॾियोसि, अल्लाह जी जेकॾहिं हिकिड़ी मख़लूक़ात खे, हिकिड़ी मख़लूक जेकॾहिं हिन प्लेनेट अर्थ खां ॿाहिरि निकिरी वञे, दुनिया जो सॼो निज़ाम जेको आहे उहो आउट थी वेंदो। तव्हां इंसानु हली न सघंदव। त सर हिन दुनिया जे अंदरि जेकॾहिं अल्लाह जो वजूद उन काफ़रनि जे ज़हन जे एतबार सां न हुजे हा, त हिन दुनिया जे अंदरि कोई बि इंसानु हिन टाइम रही न सघे हा, का मख़लूक़ात रही न सघे हा। हवा जो निज़ाम, मां जेकॾहिं हिन शयुनि खे असां नोट करे बयानु कयूं न, यकीन कयो लखनि जी तादाद में शयूं हिन प्लेनेट अर्थ खे वकोड़े वेठियूं आहिनि। जेकॾहिं उन लखनि शयुनि मां जंहिंमें हवा थी अचे, जंहिंमें सिज थो अचे, जंहिंमें ऑक्सीजन अचे थी, जंहिंमें फ़सुलु थो अचे, जंहिंमें पाणी थो अचे, लखे अहिड़ियूं शयूं आहिनि। उन मां हिकिड़ी शइ बि जेकॾहिं फेल्ड थी वञे, दुनिया तबाह थी वेंदी, दुनिया जो वजूद ई न रहंदो। त इन तमामु सारे मरहलनि खे कंट्रोल करण वारी जेकी ज़ात आहे, उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। साईं क़ुरानी चादर अक्सर क़बरुनि ते विझंदा आहिनि ऐं पीरनि ऐं क़ब्रिस्तान ते लॻाईंदा आहिनि, उनजे बारे में छा हुकुम आहे? तो ई न साईं, इन जे बारे में असां अॻु में बि चई चुका आहियूं त इहो क़ब्रिस्तान ते तव्हां तमामु मुस्लमाननि खे असां नसीहत कयूं था। हाणे मरोमल हराम बि अचे थो, अक्सर मुस्लमान वञनि था क़ब्रिस्तान ते, पोइ क़ुरान जेके चादरूं ख़रीद कनि था न, जेको नओं बंदो मरी थो वञे त क़ुरान वारियूं ख़रीद था कनि। क़ुरानी चादरूं ख़रीद करे जंहिंमें कुल औज़ बि रबिल फलक़, कुल औज़ बि रबिन नास 4 कुल लिखियल आहिनि, मथां आयतुल कुर्सी लॻल आहे। इहे असांजा नादान मुस्लमान इहे वठी करे पोइ क़ब्रिस्तान जे मथां लॻाए छॾींदा। हे 2-3 ॾींहं पहिरियां हे दोस्त मां ॾे सुवाल मोकिलियो व्हाट्सअप ते, ऐं जंहिं जॻह ते इहे चादर पई न, मां ॾे तस्वीरूं मोकिलियईं। अल्लाह माफ़ करे, मां उनखे बयानु कयां, मां तोईंदी थिए। मां ॾिठुमि त उन क़ुरानी चादरुनि जे आयतुनि जे मथां मूंखे ॿुधाई, चई साईं मां ॿुधाईंदुमि, मां इंतिहाई तोहिन वारो थींदुमि त जानवर कुता बिला अची करे उते पेशाब था कनि।
मूंखे फ़ोटू ॾेखारींदे विठियूं बाक़ाइदे जानवरनि जूं विठियूं। असांजा यानी नादान, ना समझ, ना अक़ुलु रखंदड़ असांजा मुस्लमान इन खे जेको आहे नेकी सम्झंदा, हे नेकी न आहे। जुमूर उलमा जे नज़दीक हे ॾिसो, हे पेपर आहे, हे छा आहे, हे पर्ची आहे, हे लोकल पर्ची आहे, हे लोकल पनो आहे। हाणे हिन पने ते जेकॾहिं मां लिखियोमांसि अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, 5 मिंट पहिरियां हिकु नॉर्मल पनो हुयो, छा हुयो, 5 मिंट पहिरियां हे नॉर्मल पनो हुयो, अल्लाह जो कसम हाणे हे क़ुर थी वियो। हाणे छा थी वियो, हिन पने खे जेकॾहिं 5 मिंट पहिरियां सूरत फ़ातिहा लिखियलु न हुई, हेठि पियो हुयो, कंहिं क़िस्म जो कोई बि तोही न हुई, कंहिं क़िस्म जो कोई बि तोही न हुई। 5 मिंट पहिरियां सूरत फ़ातिहा न लिखियलु हुई या क़ुर जी ॿी का आयत लिखियलु न हुई, कंहिं क़िस्म जो कोई बि तोही न हुई, जेकॾहिं इहो पनो हेठि पियो। हाणे मां लिखियोमांसि सूरत फ़ातिहा लिखीमांसि, क़ुर जी ॿी का आयत लिखीमांसि, जुमूर उलमा वटि, जंहिंमें इमाम अबू हनीफ़ा, इमाम शाफ़ई, इमाम मालिक, इमाम अहमद बिन हंबल फ़रमायूं त हर उहा शइ, पोइ कपिड़ो हुजे, चादर हुजे, दीवार हुजे, कागज़ हुजे, कंहिं ते बि तव्हां क़ुर जी हिकिड़ी आयत लिखो था, इहो क़ुर थो बणिजी वञे, इहो क़ुर थो बणिजी वञे। जेकॾहिं हिते हेठि क़ुर पियो हुजे, हिते हेठि क़ुर पियो हुजे ऐं मां मेंबर ते वेठो हुजां, छा तोहीन आहे न आहे, तोहीन आहे न आहे। ऐं इहा चादर जेकॾहिं कब्रिस्तान ते रखो ऐं उते माज़अल्लाह कहिड़ा कहिड़ा जानवर अची करे उन्हनि जे मथां चढ़नि, इहा तोहीन आहे। इहा चादर जंहिंजे मथां क़ुर लिखियलु आहे, इहो ईअं ई क़ुर आहे जीअं हे असां वटि क़ुर हिते पिया आहिनि। जंहिं बि शइ ते क़ुर जी आयत नकुल कंदव, उहो ख़ुदि ब ख़ुदि क़ुर थी वेंदो। साहबा जे ज़माने में क़ुर ईअं किताब में थोरी हुयो। साहबा जे ज़माने में कपिड़े ते साहबा क़ुर लिखंदा हुया, तख़्ती ते साहबा क़ुर लिखंदा हुया, दीवार ते साहबा क़ुर लिखंदा हुया, पहाड़ जे हिसे ते साहबा क़ुर लिखंदा हुया। पोइ साहबा ॿुधायो इहे सभु शयूं क़ुर अथव, त इन खां बचणु खपे। कंहिंजे इलाइक़े में, कंहिंजे ॻोठ में इहा अगरि ॻाल्हि आहे न, दावा सां चवंदो, उनखे खणी करे रखे छॾियो महफ़ूज़ जॻह ते, उन मुस्लमान खे चङी तरह भीड़ ॾियो, चओ बेवकूफ़, सम्झायोसि, चओ बेवकूफ़ बणा बेवकूफ़, हे क़ुर जी तोहीन आहे। अगरि न सम्झे न, पोइ हिकु ॿ मां चवंदो थप्पड़ बि लॻायोसि, थप्पड़ बि हिकु ॿ लॻायोसि। यार कोई ॾिसो, हे ॿाहिरि मुल्क में जॾहिं क़ुर हकीम जी तोहीन थी त सभु मुस्लमान कीअं जज़्बात में तव्हां थियव। हे क़ुर हकीम असांजे ईमान जो हिसो आहे। इन जी तोहीन जेकॾहिं किताब जे एतबार सां आहे त बि तोहीन आहे, जेकॾहिं चादर जे एतबार सां आहे त बि इन जी तोहीन आहे। पंहिंजे ॻोठनि में विज़िट कयो, इलाइक़नि में विज़िट कयो, क़ब्रिस्तान में किथे पई आहे न चादरूं सभु खणो, मूंखे उमेदु आहे इन ते तव्हांखे नेकी मिलंदी। ऐं किथे बि इहा चादर वठी अचनि, न को माण्हू इंतकाल करे वियो आहे, किथे बि चादर वठी अचनि न, उन चादर खे खणी करे ऐं उनखे ॿीहर नसीहत कयो, अॼु इहो कमु कयो अथई, ॿीहर इहो कमु न कजांइ। चादर खणी करे उनखे महफ़ूज़ जॻह ते रखो, लाश जे मथां, कब्रिस्तान जे मथां न रखो। वॾी तोहीन आहे, तोहीन आहे, तोहीन आहे। अल्लाह ताला मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।